महेश्वर ऐं सूर्य बादशाह जे शहर जा रहवासियो जिए साईं जन कयो। दोस्तों, कुछ ॾींहं अॻु में 7 अप्रैल ते हिकु सूर्य, सिंध जो सूर्य जेको धरती माण्हू लाइ विढ़ंदो रहियो, मुसलसल जिदोजहद में कॾहिं पाणीअ जे वारे सां, कॾहिं कंहिं ॿिनि मसलनि सां, या वरी कॾहिं जहिड़ा थींदा पिया के कबीलाई तकरार, त उन्हनि खे हल करण जे लाइ सिंध जे ॻोठ वरती वाहन जहर जंग ॾींहुं राति हू पंहिंजी ताक में रहंदो हुयो। हुनखे इश्क जी लोरी हुई, धरती माउ सां इश्क हो। हो सिंधूअ जे पाणीअ खे पंहिंजे धरती माउ जो खीर सम्झंदो हुयो ऐं हू हलंदो रहियो इन ई रस्ते में, धरतीअ जे रस्ते में। जॾहिं पंजाब साम्राज्य ॾिठो त ही अॻिते वधंदो वञे थो, इन जा मुख़्तलिफ़ हिस्सा कटजनि था, पर पोइ बि अॻे खां अॻिरो ईअं ई इन जो रस्तो आज़ादी जे तरफ़ साईं जीअं सैयद जे रस्ते ते बशीर खान जीअं त मुख़्तलिफ़ टाइमनि में जेलनि में रूपोशी जे दौरान मुसलसल जिदोजहद में, ऐं जॾहिं हू जेलनि में रहंदो हुयो त इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे जेके जेल जा दोस्त आहिनि उहे चङी तरह ॼाणनि था पिया त ईअं जेलनि में को बि न रहियो हूंदो। हू पंहिंजी हिम्मत सां जेलनि में बि मुसलसिल स्ट्रगल में रहियो। हू जेके ग़रीब माण्हू हूंदा हुया, जंहिंखे को अंदरि सपोर्ट न हूंदी, ही उन्हनि जो भरजल हूंदो हुयो। ईअं जॾहिं ॿाहिरि ईंदो हुयो त उते बि मुसलसिल स्ट्रगल में हलंदो हुयो। जॾहिं अहिड़ी रवस जे करे हुकूमत पाकिस्तान ॾिठो त जेकी ही ॿाहिरि बि असांखे परेशान थो करे, अंदरि बि परेशान थो करे, पोइ हुननि ते हमला शुरू थी विया। पहिरियों हमलो हिन ते 1998 में 5 जून ते थियो कराची में। ॿियो हमलो बि कराची में थियो 24 जुलाई 2009 में, जंहिंमें एजेंसियुनि जा माण्हू ॿधा हुया कार्डनि समेत, जंहिं ISI जा कार्ड, मनीष कैंट जा कार्ड, वेपन जा हिकिड़ो मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर जो ब्लू कार्ड, बाइक जो टोकन पास। मक़सद हथ सां उहे ॿधी ख़ुदि पुलिस खे ॾिना विया, पर पुलिस पाण परेशान, 10-5 मिंटनि में हुन DSP या SP उहे बि परेशान। ही आर्मी जा माण्हू बार हुननि खे दरमान या फ़ोनूं कंदा रहनि। उन खां पोइ वरी 23 मार्च ते वॾे पैमाने ते सिंधी माण्हू कराची में जमा थिए थो पियो ऐं ऐलान करे थो आज़ादी जो। लखे सिंधी माण्हू कराची में जमा थियनि था पिया ऐं आलमी लेवल ते दुनिया में इहा शइ वाज़िबी थी वञे त सिंध मुल्क जा माण्हू हाणे आज़ाद सिंध मुल्क चाहिनि था पिया। दुनिया परेशान थी वञे। उन खां पोइ कुदरती
पंजाब साम्राज्य सिंध ते वार करे थो पियो ऐं सिंध जो सुपर सालार जेको सिंध जी जंग विढ़ंदो अचे थो मुस्तक़िल उनखे पुठ में चगड़ो हणनि था पिया। अहिड़ी तरह हमेशह जी तारीख़ में सूर्य पुटनि खां धोखो थींदो आहे। अहिड़े नमूने सां बशीर ख़ान सां बि इहो साॻियो धोखो थियो ऐं साॻियो ई तरीक़ो अपनायो वियो। ऐं असां जेके धरती जा वारस आहियूं, जेके उनजे रस्ते ते हलनि था पिया या जंहिं वटि हुननि खे बुख आहे, उहे माण्हू जेकी मौत सां मोहबत कनि था पिया। ही जान त कुझु बि नाहे, ही फानी आहे, ही जिस्म बि कुझु बि नाहे। मौत हवा जो जोटू आहे, हिकिड़ो लम्हो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो चकर चयो हो त आउं हिकिड़ो गिरह खावां थो, ॿिए जो मूंखे यकीन नाहे। सो असांखे बि सिंध जे उन्हनि सपूतनि खे, सिंध जे उन्हनि बहादुरनि खे हाणे उहे ई धरती माउ जा रस्ता वठणा पवंदा ऐं उन्हनि पंजाब साम्राज्य खे इहो ॿुधाइणो पवंदो त धरती जा बच्चा हाणे जीअण सिखी विया आहिनि ऐं मरण सिखी विया आहिनि। छो जो असांजे रहनुमाउनि ख़ुदि ज़हर पीता आहिनि ऐं असांजे जिस्मनि में बि उहे ज़हर हींअर मौजूदु आहिनि ऐं असां उन्हनि खां हर रोड ते, हर रस्ते ते, हर वसी वार ते जंग कंदासीं सिंध जी। छो त सिंध जा जेके बि रिसोर्सिस आहिनि, जेका बि बंदरगाह आहे या गैस फील्ड्स आहिनि, खोड़ सारियूं 100 गैस फील्ड जंहिंमें चौकीदार या वरी ड्राइवर जी ही पगार जेका लख या 80,000 90,000 ईअं तक़रीबन लॻे थी पई ऐं आम माण्हुनि जी जेकी उते ॿिया सर्विस कनि था पिया तंहिंजी बि 2 लख 2.5 लख 4 लख 12 लख ऑफिसर्स जी जेके आहिनि पगारूं। इहा रिसोर्सिस असांजा आहिनि, असांजे माण्हुनि जा आहिनि, पर पंजाब साम्राज्य असांजी धरती ते कब्ज़ो करे ऐं उन्हनि ते कंट्रोल करे पंहिंजनि माण्हुनि खे नवाज़े रहियो आहे ऐं कॉलोनाइज़ करे रहियो आहे। सिंध जूं 7 लखें ज़मीनूं 35-40 लख तक़रीबन सांगड़, इहो मखी बेलो जंहिंखे चयो वेंदो आहे जिते हुर तहरीक हली हुई, उहो ई बेला उहे बि फौजियुनि खे ऐं पंजाब जे माण्हुनि खे लीज करे ॾिना विया, जंहिंमें 5 रुपया 10 रुपया ऐं 150 जे हिसाब सां फी एकड़ ॾिनो वियो। हा बि 10 सालनि जी इंस्टॉलमेंट ते। इहे सिंध ते हर ज़िले में ठठो, वदीन, सांगड़, नवाबशाह ऐं कश्मोर वारी साइड ते हिननि खे ज़मीन ॾेई सिंध ते कब्ज़े करण जा साबा कया था वञनि। ऐं ॿिए तरफ़ कराची में जेको असांजो बंदरगाह आहे जिते ऐं गादी जो शहर आहे, उते बि वॾे पैमाने ते धारियो आबाद करे उन्हनि उतां जूं ज़मीनूं, उतां जा वसीला उहे बि धारियल माण्हुनि खे कंट्रोल में ॾिना विया आहिनि ऐं सिंधी माण्हू वेगाणाप जो शिकार आहे। इहो ई रस्तो खणी, इहा सोच खणी बशीर कुरैशी हर हंधि हलियो ऐं पंजाब सां वड़ंदो रहियो ऐं शहादत माणी। पर हुनजी शहादत ईअं नाहे त को असां मुंतशिर थींदासीं या
हेॾे होॾे फिरियासीं। सिंधी माण्हू गैरतमंद माण्हू आहे, हुन धरती माउ जो थी पीतो आहे, उहो विढ़ंदो हर जॻह विढ़ंदो ऐं पंहिंजी धरती आज़ादु कराईंदो। इहो मिशन हाणे हर सिंधी नौजवान जो हुजणु घुरिजे। इन सिलसिले में असांजी मर्कज़ी क़यादत 13 मई ते बबर रोड बाईपास ते धरणो हणंदी ऐं त जीअं बशीर ख़ान कुरैशी खे जंहिं क़तल करायो आहे उन्हनि जा हथ वाइफा थियनि त सभिनी खे जीअं ख़बर पए। पर उन जे केस खे असीं आलमी लेवल ते खणंदासीं, दुनिया खे ॾेखारींदासीं त बदनाम ज़माना आयशा ऐं पंजाब जूं एजेंसियूं जेके हमेशह दहशतगर्दी में मुलविस रहियूं आहिनि उन्हनि खे नंगो कंदासीं। जीअं साईं।